ألا بذكر الله تطمئن القلوب. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उलमान किरामन क़ुरान अज़ीम जा घणा ई अदब बयान कया आहिनि। उन्हनि मां 6 ही आहिनि। नंबर 1, क़ुरान पाक जी किताबत यानी लिखाई निहायत ख़ुशख़त यानी सुठनि अखरनि ऐं वाज़िह हरफ़नि सां कई वञे। काग़ज़ बि तमामु सुठो ऐं मस बि तमामु सुठी हुजे जो ॾिसण वारनि खे ख़ूबसूरत ऐं भली मालूम थिए। कुछ मकतबे वारा निहायत मामूली कागज़ ते ख़राब लिखाई ऐं मस सां छपराईंदा आहिनि। ही हरगिज़ न थियणु घुरिजे। नंबर 2, फ़ी ज़माना क़ुरान पाक जे तर्जुमनि छापण जो रिवाज आहे। अगरि तर्जुमो सही हुजे त क़ुरान पाक सां गॾु छापण में को बि हर्ज नाहे। इन्हीअ जे करे उन सां आयतुनि जो तर्जुमो ॼाणण में सहूलत थींदी आहे, मगर सिर्फ़ तर्जुमो न छापियो वञे। नंबर 3, क़ुरान पाक जो हरफ नंढड़ो करणु मकरूह आहे। जीअं अॼुकल्ह कुझु मकतबनि वारा तावीज़ी क़ुरान पाक छपराइनि था, जिन जो कलम एतिरो त बारीक आहे जो पढ़ण में बि नथो अची सघे, बल्कि गले में पाइण जे लाइ बि क़ुरान पाक न छपरायो वञे जो उन जो हरफ तमामु नंढो हूंदो आहे। नंबर 4, क़ुरान मजीद पुराणो बोसीदा थी वियो ऐं इन क़ाबिल न रहियो त तिलावत कई वञे ऐं ही अंदेशो आहे त उन जा वरक़ विखरी ज़ाया थी वेंदा त कंहिं पाक कपिड़े में वेड़े एहतियात वारी जाइ ते दफ़न करण लाइ उन जी लहद ठाही वञे त जीअं उन ते मिटी न पए, या तख़्तो लॻाए छित ठाहे उन ते मिटी विझे त जीअं उन ते मिटी न पए। मुसहफ़ शरीफ़ बोसीदा थी वञे त उन खे साड़ियो न वञे। नंबर 5, क़ुरान मजीद जे अदबनि में ही बि आहे त उन जे तरफ़ पुठी न कई वञे, न ई पेर उन तरफ़ कया वञनि, न पेर उन खां मथे कया वञनि, न ही त पाण मथां जाइ ते हुजे ऐं क़ुरान पाक हेठाईअ ते हुजे। नंबर 6, क़ुरान मजीद खे जुज़दान ऐं गिलाफ़ में रखणु अदब आहे। सहाबा व ताबईन रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जे ज़माने खां उन ते मुसलमाननि जो अमल आहे। क़ुरान पाक जी तिलावत करण ऐं पढ़ण जा घणा ई फ़ज़ाइल आहिनि। जीअं अल्लाह ताला फरमाए थो त इन्नल लज़ीन यतलून किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर लियुवफ़्फ़ियहुम उजूरहुम व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही इन्नहु गफ़ूरुन शकूर। सूरह फातिहा। तर्जुमो: बेशक उहे माण्हू जेकी अलाह पाक जे किताब जी तिलावत कंदा आहिनि ऐं निमाज़ क़ाइमु कंदा आहिनि ऐं असांजे ॾिनल रिज़्क़ मां पोशीदा यानी लिकल ऐं ऐलानिया यानी ज़ाहिर कुझु असांजी राह में ख़र्च कंदा आहिनि, उहे अहिड़ी तिजारत जा उम्मीदवार आहिनि जेका हरगिज़ तबाह न थींदी, ताकि अल्लाह उन्हनि खे उन जो सवाब भरपूर ॾींदो ऐं पंहिंजे फज़ल सां अञा घणो अता कंदो। बेशक उहो बख़्शण वारो क़द्र फरमाइण वारो आहे। ऐं हदीसनि में जेकी उन जे फ़ज़ाइलनि जो बयान थियो आहे उन्हनि मां 6 फ़ज़ाइल मुलाहिज़ा कयो। नंबर 1, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, तव्हां मां बहितर उहो शख़्स आहे जेको क़ुरान सिखे ऐं सेखारे। नंबर 2, हज़रत अबू इमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, क़ुरान पाक पढ़ो छो जो क़यामत जे ॾींहुं उहो पंहिंजे असहाब जे लाइ शफ़ी थी ईंदो। नंबर 3, हज़रत उबैदा मुल्की रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त ए क़ुरान वारो, क़ुरान खे तकियो न बणायो
यानी सुस्ती ऐं गफ़लत न करियो ऐं राति ऐं ॾींहं में उन जी तिलावत करियो जीअं तिलावत करण जो हक़ु आहे ऐं उनखे फैलायो ऐं तगन्नी करियो यानी सुठे आवाज़ सां पढ़ो या उन जी उजरत न वठो ऐं जेको कुझु उन में आहे उन ते गौर करियो ताकी तव्हांखे कामयाबी मिले। उन जे सवाब में जल्दी न करियो छो जो उन जो सवाब तमामु वॾो आहे। नंबर 4, हज़रत अब्दुल्ला बिन उमरो रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त सैयदुल मुरसलीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त दिलनि में बि ज़ंग लॻी वेंदो आहे जहिड़ीअ तरह लोह खे पाणी लॻण सां ज़ंग लॻी वेंदो आहे। अर्ज़ु कयो वियो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन जी सफ़ाई कहिड़ी शइ सां थींदी? इरशाद फरमायाऊं त कसरत सां मौत खे यादि करण ऐं तिलावत क़ुरान करण सां। नंबर 5, हज़रत ऐफ़ा बिन अब्दुल कलाई रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे त कंहिं पुछा कि या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़ुरान में सभ खां वॾी कहिड़ी सूरत आहे? इरशाद फरमायूं कुल हुवल्लाहु अहद। उन अर्ज़ु कयो त क़ुरान पाक में सभ खां वॾी आयत कहिड़ी आहे? इरशाद फरमायाऊं आयतुल कुर्सी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अल हय्युल क़य्यूम। उन चयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कहिड़ी आयत जो सवाब ऐं फ़ाइदो अवां ऐं अवां जी उम्मत खे पहुचण महबूब आहे? इरशाद फरमायूं सूरह बकरा जे ख़ात्मे जी आयत जो उहा रहमत इलाही जे खज़ाने मां अर्श इलाही जे हेठां खां आहे। अल्लाह ताला उहा आयत हिन उम्मत खे ॾिनी दुनिया ऐं आख़िरत जी ख़ैर नाहे मगर ही उन ते मुश्तमिल आहे। नंबर 6, हज़रत जुंदुम बिन अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त क़ुरान पाक खे उन वक़्त ताईं पढ़ो जेसीं ताईं तव्हांजी दिलि जी उल्फत ऐं लगाव हुजे। जॾहिं दिलि खजी वञे त बीही रहो यानी तिलावत बंदि करियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।